अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ सां गॾु आऊं आहियां पेरिया गुल। सब खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। हुकूमत पेट्रोल की कीमत में 5 रुपया 66 पैसा फी लीटर घटताई करे छॾी। नोटिफिकेशन के मुताबिक डीज़ल की कीमत में 1 रुपयो 39 पैसा ऐं गासलेट 3 रुपया 26 पैसा सस्तो कयो वियो आहे। अफगान तालिबान की दरख्वास्त ते पाकिस्तान 48 कलाकनि लाइ जंगबंदी जो फ़ैसिलो करे वरितो। परॾी वज़ारत मुताबिक अफगान तालिबान रजिम पारां जंगबंदी की दरख्वास्त कई वई हुई। अफगान तालिबान की दरख्वास्त ते 48 कलाकनि लाइ आरज़ी जंगबंदी जो फ़ैसिलो कयो वियो। परॾी वज़ारत जो चवणु आहे त ॿ तरफ़नि ॻाल्हियुनि ज़रिए मसइलनि जो मुस्बित हल ॻोल्हण जी कोशिश कंदासीं।